साईं तव्हांजो छा नालो आहे? साईं मुंहिंजो जुमो नालो आहे। अच्छा जुमो चवाण। अच्छा तव्हां हितां बुनियादी ग्राहक हुयो? जी जी साईं। तव्हांजी उमिरि अंदाज़न? तव्हां असांखे 65 साल थी विया, 65 70 साल थी विया असांखे। अच्छा साईं असां सोना खान फ़नकार हो असांजो बलोच सोना खान जंहिंजा पुराणा रिकॉर्ड हूंदा ग्रामोफोन जा उनजे बाबति थोरी तहक़ीक़ करणी। तो असां पुछाऊं कंदे आया आहियूं त का बिलाल मस्जिद जेका आहे उनजे घर जे प्लाट मां उन ठहिराई ऐं उनजो शुरू में नालो मस्जिद सोना हो। सो हाणे असां फिरंदे सिरंदे ॻोल्हा कंदे हिन बिलाल मस्जिद ते पहुता आहियूं। तव्हां थोरो मालूमात ॾियो त इहा ई बिलाल मस्जिद आहे जेका सोना खान जे घर जे प्लाट ते ठही ऐं इन जो नालो मस्जिद सोना हो या असां मतिलबु अञा का ॿी ॻोल्हियूं मस्जिद? साईं हिन जो असुल नालो बिलाल हो। असुल नालो हिन जी मस्जिद जो बिलाल नालो जी। साईं ठहाई असांजे वॾा असांजो मुंहिंजो ॾाॾो हो जी। मुंहिंजो ॾाॾो बि निमाज़ी पढ़े माशाल्लाह। मुंहिंजो ॾाॾो हो ऐं सोना खान हो ऐं पोइ शाह साहिबु हो। अच्छा तव्हां सोना खान पाण ॾिठो? हाँ जी ऐं पाण अखियुनि सां ॾिठो। अच्छा उन महिल सिहतमंद हो या बीमार हो? साईं उन टाइम थोरो बीमार हो। हू डॉक्टर शेरखाना चइबो। अच्छा अच्छा ठीकु आहे। छोकिरा हिनखे सॾु कर। हा छोकिरा चओ हेॾा महिमान आया अथई। अच्छा साईं उन टाइम पीर सां ॾिठो तक़रीबन 85-90 साल उनजी उमिरि। अच्छा एतिरी उमिरि हो? उनजी उमिरि। 1981 में शायदि गुज़ारे वियो आहे। हाँ जी 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 जी। अच्छा पछाड़ी में कहिड़ी तकलीफ़ हुई हुनखे? साईं बीमार रहंदो माना परेशान। तव्हां हाणे मस्जिद जो बि नज़ारो थी वियो साम्हूं? तव्हां थोरो हाणे हीअं थियो त हीअ असांजो तस्वीर सही अचे साफ़ अचे होॾे रोशनी थी पवे न। हा साईं हाणे थोरो ॿुधाइजो। जी साईं। साईं तव्हां हुनखे कहिड़े रूप में ॾिठो थोरो ॿुधायो? मतिलबु स्टाइल छा हो हुनजो हलण फिरण जो घुमण जो कचहरी जो या? ईंदो फनकार हो साईं। असीं उन टाइम ॾिठो असीं नंढा नंढा हुआसीं उन टाइम थोरी थोरी असांजी समझ हुई सोने खान जी। असीं हुनजे घर में मेयूं हूंदियूं लस्सी ठहींदा हुआसीं। माशाल्लाह माना सखी माण्हू हो? हाँ जी जी। अच्छा जी जी। उन टाइम असीं ॾिठो हुनखे माना पोड़ो ज़ईफ़ थी वियो। ज़ईफ़ थी वियो? हाँ जी जी। उन टाइम असीं ॾिठो हलण फिरण में तकलीफ़ होसि छा? हाँ जी जी घणो घटि ॿाहिरि निकिरंदो। अच्छा ऐं ॾाढ़ी वाड़ी रखियल हुअसि? जी जी हल्की हल्की दाढ़ी हुअसि। अच्छा हुनखे रंग कंदो हो कारो या ॻाढ़ो या अछी दाढ़ी हुअसि? मेहंदी थोरी मेहंदी लॻाई। मेहंदी लॻाई। चेचे जा धागा हुनजे चहिरे ते। अच्छा हाँ जी जी। ऐं ॾिठो पंहिंजी अखियुनि सां सोनो खान ॾिठो। अच्छा कचहरी तव्हां हुन सां कॾहिं कई? न न साईं कचहरी न कई। अच्छा हू जेको ईंदो हो त लठ वठ जी टेक वठी घोड़ी ॿोड़ी ते ईंदो या सेहतमंद हालत में ईंदो? साईं घरां निकिरी ईंदो हिते ॿाहिरि ईंदो। मतिलबु हलण फिरण में हुनखे तकलीफ़ न हुई? ॿुधोसीं फाले जो पोइ फाले जो हुन ते छा ते असरु हो? साईं इहो त घणी मूंखे तिकियाल कोन ख़बर आहे। ठीकु आहे साईं महिरबानी। ऐं वरी बिलाल मस्जिद बि ॾेखारे छॾियां दोस्तनि खे। दोस्तो हीअ आहे बिलाल मस्जिद। हाणे तस्दीक थी वई आहे। हीअ चौहाण पाड़े में आहे ऐं रेलवे स्टेशन जे वेझो ई आहे चौहाण पाड़ो उते बिलाल मस्जिद आहे। ऐं हीअ साईं आहे डॉक्टर साहिबु छा नालो डॉक्टर साहिबु? डॉक्टर शेरखान साहिबु। हीअ अबड़ो आज़ाद जो ऐं हीअ सोना खान बलोच जो माइट आहे। हिन खां वधीक मालूमात वठूं था।